बावड़े भरिसां हथियारबंदनि तरफ़ां कोच ते हमिलो करे ड्राइवर समेत अगवा कयल 11 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त पंजाब जे इलाइक़े भुंग वेझो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस जो चवणु आहे त हिकु मुग़वी दिलि जे दौरे सबबि फ़ौत थी वियो, जॾहिं त कुझु मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त बावड़े भरिसां हथियारबंदनि तरफ़ां कोच ते हमिलो करे ड्राइवर समेत अगवा कयल 11 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त पंजाब जे इलाइक़े भुंग वेझो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस जो चवणु आहे त हिकु मुग़वी दिलि जे दौरे सबबि फ़ौत थी वियो, जॾहिं त कुझु मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं बावड़े भरिसां हथियारबंदनि तरफ़ां कोच ते हमिलो करे ड्राइवर समेत अगवा कयल 11 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे बावड़े खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफ़ार मलिक। जी अब्दुल गफ़ार, पुलिस कार्रवाई कई आहे ऐं जेकी मुसाफ़िर अगवा थी विया उनखे बाज़ियाब करायो वियो आहे, उन्हनि जो तइदाद केतिरो आहे? अॼु बिल्कुलु गुज़िरियल राति जेको आहे गुड्डू इंटरचेंज में जो गुड्डू लिंक रोड तां नामालूम हथियारबंदनि जेको आहे सादकाबाद खां कोइटिया वेंदड़ जेको आहे मुसाफ़िर कोच मां जेको आहे 19 मुसाफ़िरनि खे जेको आहे मुबैना तौर ते अगवा करे खणी विया, जिन मां जेको आहे 10 मुसाफ़िरनि खे डीएसपी उबाड़ो अब्दुल कादिर सुमरो रेंजर जगवाणी में जेको ऑपरेशन दौरान पुलिस पारां पंजाब जे इलाइक़े भुंग वेझो सोन मियाणी वटि ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान जेको आहे 10 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। बाज़ियाब थियल मुसाफ़िरनि में जेको आहे 2 मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि जिन खे तिबी इमदाद लाइ जेको आहे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त बाज़ियाब थियल में जेको आहे उमेर मुजाहिद आहे, मोहम्मद वसीम आहे, अब्दुल नबी, शाहीन अकबर, सैयद अली, करीम बख्श, फिरोज़ खान तौर जेका 10 ॼणा शामिल आहिनि। ओॾां डीएसपी उबाड़ो अब्दुल कादिर सुमरो जी दावा मूजिबि त पुलिस ऐं रेंजर जो सर्च ऑपरेशन दौरान जेको आहे कचे तरफ़ जेको आहे बचाव पांदा जिते कचे तरफ़ वेंदड़ समूरनि रस्तनि खे जेको सील करे नाकाबंदी करे ॾोहारियुनि जो पीछो कयो, जंहिंमें ॾोहारियुनि जेको टोटल जेका आहिनि 12 मुसाफ़िरनि खे अगवा कयो, जिन मां जेको आहे हिकु मुसाफ़िर जेको आहे उते फायरिंग सबबि जेको अटैक दिलि जे दौरे सबबि जेको फ़ौत थी वियो आहे। 11 ॼणनि खे जेको आहे पुलिस पारां बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस ऑपरेशन दौरान 2 ॾोहारियुनि खे जेको आहे ज़ख़्मी करण जा बि इत्तला आहिनि ऐं पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ जेको आहे सर्च ऑपरेशन जारी आहे। जॾहिं त हिन महिल ताईं जेका आहे 8 खां 9 मुसाफ़िर जेका आहिनि उहे ॾोहारियुनि खे हिन महिल ताईं चंदे में क़ैद आहिनि, जिन खे जेको आहे ॾोहारी पंजाब जे कचे तरफ़ खणी वञण में कामयाब थी विया आहिनि। जी।